लिखेबो या हिते वेठल सब साथी दोस्तों अस्सलाम वालेकुम जी। मूं भी ॿुधो वेठे तंज़ीमी ॻाल्हियूं। तंज़ीम में यकीनी तौर ते जॾहिं हिन इदारे जी थिए त लाज़िम आहे त असांजी ज़िले बॉडी मां को बि सेक्रेटरी या केरु बि तंज़ीमी दौरो करे, पोइ तहलकनि जा अॻुवाण कनि, केरु बि हिकु हुन खे शिरकत कराइण लाइ लाज़िम हूंदो आहे त हेठि ताईं वञनि। ॿ, उन हेठि ताईं वञण में रुॻो इहो कोन नियापो ॾींदा त अचिजो। असांजे प्राइमरी स्कूलनि में इम्तिहान थींदा, पोइ उन्हनि में इंस्पेक्शन थींदी। उहा जेका सालानी इंस्पेक्शन थींदी उन में वेंदा पोइ के होशियारु शागिर्द, के कमज़ोर शागिर्द। पोइ न त बि उन्हनि जूं उस्ताद वेही उन्हनि ॾींहंनि में फेयर कापियूं कराईंदा त तव्हांखे जिन गॾिजाणियूं कयूं आहिनि कूड़ियूं न लिखायो, पर घटि में घटि हिकिड़ी गॾिजाणी कराए। हूअं त साल में सभिनी गॾिजाणियुनि में ड्राफ्ट कजे, पर उहो रिकॉर्ड पूरो कराए ऐं खणी अचणु घुरिजे। हिते बहाना वारा न हलंदा जेके तव्हां था करियो त उहो कोन्हे तंज़ीमी गॾिजाणी कान्हे। ॿ, इहे विच सियासी गॾिजाणी कान्हे। सियासी गॾिजाणी त असीं रोज़ु कंदा रहंदा आहियूं। इहो हींअर पाऊं 3 ॾींहं उत्तर सिंध मां थी आयुसि, हे थींदो आहे। तो उन करे अहिड़े क़िस्म जा जवाब जेके कंहिं ॿुधायो त आउं 3 ॾींहं आयो आहियां, कंहिं चयो त मूंखे 3 महीना थिया आहिनि, अहिड़े क़िस्म जो कमज़ोर जवाब न खपे। रिकॉर्ड्स खे पूरो करण जी इहा तंज़ीमी ज़िमेदारी मर्कज़ ज़िले बॉडी ते आहे। ज़िलो तहलका हेठि ताईं कीअं था कनि इहा हुजे। हिते जेके शिरकत कनि मेंबर, उहे पंहिंजे लाॻापियल इदारे जो जनरल खणी, जीअं बचल खणी आयो तनखे सकरण वारो, ईअं पंहिंजो खणी पोइ अचनि। पोइ भले के 4 गॾिजाणियूं कयूं अथनि या 4 न कयूं अथनि, त इन नमूने सां हीअ गॾिजाणी थींदी, हिन नमूने सां न थींदी। जीअं बाक़ी सियासी कार्डनर गॾिजाणी, सियासी कार्डनर गॾिजाणी कान्हे, उन करे हिकिड़ो पासो इहो आहे। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त तंज़ीमी मामलनि ते ऐं सियासी मामलनि ते असांजो पार्टी सेक्रेटरी तफ़सीली ॻाल्हायो आहे, उन ते वधीक त ॻाल्हाइणु कोन्हे। पर हिकिड़ी दफ़ो दोस्तनि सां ॻाल्हाए छॾियां त जेॾीमहिल आउं कचहरी कंदो आहियां दोस्तनि सां, त जेके जनरल इलेक्शन्स में असांजा इतिहादी जमायतूं हुयूं, यकीनन असांखे इतिहादी जमायतुनि में मदद कई, GDA मदद कई। उनखां सवाइ ॿियूं जेके सियासी जमायतूं आहिनि, नून, PTI, ॿिया जेके बि हिते मक़ामी तर सां इतिहाद जेको जुड़ियो हो, उन्हनि सभिनी सां मदद कई। उनखां सवाइ उन सां लाॻापियल लेकिन 72 माण्हुनि में मदद कई। यकीनी तौर ते असां जेॾीमहिल दोस्तनि सां हिते कचहरी कंदो आहियां, इलेक्शन जी ॻाल्हि, जॾहिं बल्दियाती इलेक्शन जी ॻाल्हि, त यकदमि आई ॾींदा आहिनि त उन्हनि सभिनी खे खणी अचो, उन्हनि खे चूंडायूं त अॻिते वधूं। ऐं उन्हनि दोस्तनि खे हिकिड़ो जवाबु ॾींदो आहियां कि उहे पाण सां जे उन्हनि सां गॾु हलणो हुजे त पोइ तव्हां सां गॾु अचो। असांखे वॾेरे पीर ॿिए कंहिं सां बि दुश्मनी कोन्हे, उहे असांजा इलाइक़े जा इज़तदार शहरी आहिनि। पर हिते क़ौमी सुवाल ते हिन जमायत ठाहिण सां गॾु इहो लाज़िम आहे त असांखे हर उहो माण्हू जेको तंज़ीम जी जवाबदेह हुजे, उहो भले ज़मींदार हुजे, उहो कंहिं गादीअ जो जानशीन हुजे या छा हुजे, जेको जवाबदेह हुजे पंहिंजे माण्हुनि खे, उहो असांखे खपे। जीअं असांखे वॾे गुलाम मुस्तफ़ा कीरियो खपे, तॾहिं आहे असां वटि जेको पंहिंजे कारकुननि जे अॻियां, पंहिंजे पार्टी जे अॻियां जवाबदेह आहे। छो त हीअ नज़रियाती सियासी जमायत आहे जेका हिते अवामी पुरम सियासी जदोजहद जे ज़रिए पाकिस्तान जे फेडरेशन में पंहिंजा जाइज़ फेडरेशन जा फेडरेटिंग यूनिट जा हक़ वठण थी चाहे। हिकु, जेके उन्हनि खे महरूम आहिनि। ॿ, हिते जेके धारियूं दलाल ऐं ख़ुदगर्ज़ सियासतदान ऐं बेमान कामोरो या सियासतदान जेके हिते जा धारियूं दलाली करे सिंध खे बर्बादु कनि था ऐं हितां जी अहिड़ी कानून साज़ी या हिते अहिड़ी नुमाइंदगी था कनि
जेका असांजे धारे खे असांजो क़ल्बे खे यकीनी बणाए थी उनखे चैलेंज कंदा। उन करे अहिड़े क़िस्म जो अवामी नुमाइंदो या अहिड़े क़िस्म जो असांजो कारकुन या असांजो इलाइक़े जो नुमाइंदो थियणो आहे। ॿ बल्दियाती इलेक्शन्स में भले नज़रियात खां सवा असांजा लोकल अलायंसिस या इतिहाद थींदा जिन सां गॾिजी इलेक्शन्स विढ़ंदासूं। ईअं कोन थींदो त सिर्फ़ु कारकुन विढ़ंदो, यकीनी तौर ते इहे थींदा। पर तव्हांजे ज़हन में साफ़ हुजणु घुरिजे त असां जेकर जेतिरी बि नुमाइंदगी काउंसलरी मिले थी या मथे मिले थी हिक ॿिए जे अॻियां जवाबु ॾे आहियूं। ॿ इंसाफ़ ऐं ईमानदारी सां कमु कंदासीं। उहो असां कारकुन हुजे या कंहिं सियासी जमायत जो इतिहादी हुजे उनखे बि चवंदासूं त असां जेकॾहिं तव्हां इक़्तिदार में अचो था या कंहिं बि मसनत ते अचो था या कंहिं बि नंढड़े उहिदे ते बि अचो था त इंसाफ़ ऐं ईमानदारी सां असांखे इहा जवाबु ॾिजो। छो त हूअं त का इंसाफ़ ऐं ईमानदारी खां वॾी ॻाल्हि न आहे, या कानून में आइन में लिखियलु आहे। पर पाकिस्तान जे मौजूदा नेटवर्क में ख़ुसूसन सिंध जे नेटवर्क में जेको सियासी निज़ाम आहे या कामोर को निज़ाम आहे उन में इंसाफ़ ऐं ईमानदारी नापैद थी वई आहे। असांजो कहिड़ो बि डिपार्टमेंट हुजे या असांजा सियासी जेके टाउन कमेटियूं हुजनि या ज़िले काउंसिल हुजनि, म्यूनिसिपल कमेटियूं हुजनि या इन यूनियन काउंसिलुनि ताईं बि असां जेको हींअर ॾिठो हिन वक़्त जे हुकूमत जो जेको तरीक़ेकार त जेका हुननि जी सियासी एहतिजाजनि जो रस्तो वठनि या असांजा जेके अवामी नुमाइंदा आहिनि उन्हनि जा चुल्हा हलाइण लाइ हुजनि त उहे उन्हनि जा ठेकेदार, उन्हनि जा चेयरमैन ऐं उन्हनि जा म्यूनिसिपलूं ऐं टाउन कमेटियूं उहे उन्हनि खे फीड कनि थियूं। उहो भले कड़ी ख़ुदा बख़्श में जलसो थिए, कराची में जलसो थिए, हैदराबाद जलसो थिए, पर उहो हराम जे पैसे मां बेईमानी जे रस्ते सां उहे जलसा थियनि था। ऐं उन जे करे असांजो बुनियादी तौर ते लोकल गवर्नमेंट त हूअं ई मफ़लूज थी वियो आहे, पर वेंदे असांजो सिहत, तालीम ऐं ॿिया बि जेके डिपार्टमेंट आहिनि आहिस्ते आहिस्ते उन्हनि जा बि उहे बि पोइते थींदा वञनि। असांजो MS या DHO अचे उहो बि पैसनि जे ॾे ते अचे, हिते जो वाइस चांसलर अचे उहो बि हिन जे थिए थो, ऐं हितां जो ॿिया जेके अवामी नुमाइंदगियूं आहिनि उहे बि ईअं थी थियनि। असांजा हिते जेके असिस्टेंट कमिश्नर या डिप्टी कमिश्नर आहिनि उहे जेके म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटी संभालीनि था उहे बि हर महीने हिसोपति पुॼाइनि था। हाणे अहिड़े क़िस्म जे निज़ाम में इंसाफ़ ऐं ईमानदारीअ जी शदीद खोट आहे। ऐं इहो अहिड़ो इख़लाक़ी ताक़तवर हथियार आहे जेको सिंध यूनाइटेड पार्टी वटि तमामु ॿियनि जमायतुनि जे भेट में तमामु घणी तइदाद में कारकुन जो तइदाद ऐं ख़ुसूसियतूं रखे थो। हुनजी कारकुन ऐं क़यादत घणो सैकड़ो इन ते पूरो पए थी। उनजे करे पंहिंजे इन किरदार सां गॾु पाण खे हिते मुक़ाबिल थियणो आहे। इन जे लाइ तयारी करियो, उन जे लाइ तयारी करियो। बाक़ी ही जेके वक़्त बि वक़्तु साज़िशूं थींदियूं रहंदियूं इन ते यकीनन तौर ते मर्कज़ जी नज़र आहे, तव्हां सभिनी जी नज़र आहे। को पेट खपाइनि था, गैर मुल्की कश्मीरी आबाद कनि था या हिते गैर मुल्कियुनि खे बंगाली अफ़गानी उन्हनि खे शनाख्ती कार्ड ॾियारीनि था, ॿिया ॾियारीनि था, उन्हनि ते पाण मुखालफ़त पंहिंजी ऐं एहतिजाज ज़रूरु कंदा रहंदासूं। पर कानून, मर्कज़ ऐं सूबाई हुकूमत इन में इन मामलनि ते गठु जोड़नि। हूअं भले हिकु ॿिए एजेंडा पटींदा हुजनि, पर सिंध जे वसीला मर्कज़ जे हवाले कजनि, धारिया आबाद कजनि ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि मामला आहिनि उन में सभु हिकु आहिनि। हितां जे असांजे माण्हुनि खे अक़लियतम तब्दील करण जे लाइ हिकु आहिनि। हिते जी क़ौमी असेंबलीअ खां वठी सेनेट जी नुमाइंदगी ॿिनि सूबनि मां आणे उन्हनि खे ॾींदा, हिकिड़े ॾींहं ते ईंदा, शनाख्ती कार्ड ठहंदो, ॿिए ॾींहुं वोट तब्दील थींदो ऐं 15 ॾींहं हू चूंड में विढ़ंदो। इहो हींअर सॼो ॾिसो पिया। ऐं पोइ कहिड़ी इहो जेके असां वटां मलिक आयो या जेको वकील आहे जेके हींअर चूंडिया आहिनि सेनेटर फारूक एच नाइक हुजे या माई हुजे, पलवशाह फलाण, इहे सभु कहिड़ी नुमाइंदगी कंदा। हक़ीक़त इन जो पीपल पार्टी जो इहो भयानक चहिरो आहे जेको असांजे कारकुननि खे, जीअं असांजे साईं रोशन साहिब ॿुधायो, असांजे कारकुन करणो छा आहे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में
पंहिंजनि घर, पंहिंजो पाड़ो, पंहिंजो शहर, पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जा ज़हन तब्दील करणा आहिनि। जेका ग़लतकारियूं थियनि थियूं उन्हनि जी निशानदेही करणी आहे ऐं पंहिंजो सियासी प्रोग्राम अॻियां करिणो आहे। उन सां गॾु पंहिंजा इंसाफ़ ऐं ईमानदार माण्हुनि खे गॾु करे ऐं हिन बेईमान मुआशिरे जे अॻियां मुक़ाबिल करिणो आहे। इहो आहे पंहिंजो मजबूरी तौर ते। इन जे लाइ पाण तयारी करियो, पहिरीं पाण में तब्दीली आणियो ऐं पोइ मुतहरिक सियासी समाजी किरदारु अदा करियो। फतेह पंहिंजी।